और साईं फरमायो मां दुनिया में आयो ही न जे लाया जो मेला ही मराखरा खत्म कराया। साईं फरमायो मेलन में तबाहिया, बर्बादिया, बदनजरिया, बेहयाइया, बुछड़ाइया, मेलन में ज़िनाया, मेलन में अल्लाह जी लानत, मेलन जे मथों अल्लाह जी कावड़े गुस्सो ऐं जलाल हूंदो आ। रब नाराज़ थींदो आ। जेके भी मेलन में ईंदा आहिनि वला तरकनू इलल्लज़ीना ज़लमू फतमस्सकुमुन्नार। हुज़ूर फरमायो ओ मुझा आशिको, ओ मुझा परवानो, ओ मुझा पतंगो, मुझे कलमे भरण वारो, ओ मां मोहम्मद करीम जा गुलाम सदाण वारो, मां मोहम्मद करीम ताके झलिया दो मेलन में न वंजो। हर बुराई उते आ, हर गुनाह उते आ, हर बेहयाई उते आ, हर हाँ बेशर्मी उते आ। किन्नु लगो पिया मेलन में नबी से फरमायो न वंजो राग उते, साज उते, गाना उते, नाच उते, ज़िना उते, हाँ हर गंद उते आ। मुझे हुज़ूर फरमायो न वंजो ता कदे भी। मुझे सोने साईं फरमायो ईअं न त अल्लाह साईं कावड़ जी पवे ऐं न मेले वारनि जे मथां अल्लाह अज़ाब नाज़िल करे मतां तव्हां बि न सटिजी वञो। वला तरकनू इलल्लज़ीना ज़लमू फतमस्सकुमुन्नार।